बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह तां चई पर तमाम देर सां ॾिसो ही अल्लाह ऐं उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह थिए थी। उन में तव्हां ही नज़राना ॾियो था मोहबत मज़ा, इहो बि तव्हांजो हिकिड़ो प्यार जो मोहबत जो इश्क़ रसूल जे जज़्बे जो अंदाज़ आहे जो उन जे महबूब जो ज़िक्र तव्हांखे वणे थो। उन ख़ुशी मां ॿुधाइण वारे खे तव्हां हदियो ॾियो था। इहा सुठी, इहा ख़राबु ॻाल्हि न आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर जेको तव्हांजे दिलि मां सुभान अल्लाह जी सदा बुलंद थी थिए, छो त तारीफ़ जे लाइ वॾे में वॾो जुमिलो सुभान अल्लाह जो आहे। उन जी तमामु वॾी अहमियत आहे। उन जे एवज़ में तव्हांजे लाइ जन्नत में हिकिड़ो वणु लॻंदो। उन वण जी छांव जे हेठां जेकॾहिं अरबी नस्ल जो तेज़ तरीन घोड़ो 500 साल डोड़े त बि उन वण जी छांव ख़तमु न थिए। इहो हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झायो वियो आहे। बाक़ी मक़सदु आहे त उहो वणु तमामु वॾो गहरो आहे। अहिड़ा वण लॻंदा तव्हांजे लाइ जन्नत में जेको सुभान अल्लाह चवंदो आहे। असांजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं जन्नत जे अॻियां गुज़रो त उन में बाग़ पोखियो। चऊंसीं इहो कीअं? पाण फरमायूं त सुभान अल्लाह चवंदऊं मस्जिदनि में अची, इन्हनि जलसनि में अची त तव्हांजे तरफ़ां जन्नत में बाग़ पोखिजी वञे। त मुंहिंजा दोस्तो, जीअं त अॼु असांखे असांजी बि दिलि घुरंदी आहे ही 8-10 सालनि खां तव्हां सां सालियानी जेका असांजी मुलाक़ात थिए थी उन में तव्हां सां पंहिंजे दिलि जा जज़्बा ओरियूं। पर क़ुर्बानी ॾींदा आहियूं हमेशह पंहिंजी ॻाल्हि घटि, उलमा अकाबिरीन ऐं वॾड़नि जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पुॼायूं ऐं तव्हां तवजो सां उन्हनि खे ॿुधो ज़रूरु। ही दीनी जलसो आहे, हिन में का बि सियासत, पार्टी, तंज़ीम कुझु बि न आहे। हिते प्यार आहे, मोहबत आहे। कोहिस्तान वासी हुजण जे निस्बत सां, हिक धरतीअ वासी हुजण जे निस्बत सां, हिक इलाइक़े वासी हुजण जी निस्बत सां, हिक कलमे, हिक दीन, हिक ईमान, हिक नबी, हिक काबे, हिक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन में हुजण जे निस्बत सां पाण सभिनी जो हिक ॿिए सां प्यार आहे। को कहिड़ी बि सियासत जो, पार्टी जो, जमात जो, तंज़ीम जो, को किथां जो हुजे, केरु बि हुजे, मुसलमान आहे जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदड़ आहे, उहो असांजो भाउ आहे। असांजे सीने में, असांजे दिलि में, असांजे दिमाग़ में, असांजे सोच में उन जे लाइ मान आहे, इज़त आहे, चाव आहे। त मूं अर्ज़ु इहो पे कयो, आऊं हिते 10 सालनि खां ईंदो आहियां। तक़रीबन मूं वटि वीडियो में बि तव्हांजा चेहरा भरियल आहिनि। कॾहिं मूवी आणींदा आहियूं, कॾहिं आऊं पंहिंजे मोबाइल में तव्हांखे महफ़ूज़ कंदो आहियां। ऐं मुंहिंजी भरणी घणो करे एतिरी चिटी हूंदी अथव जो तव्हांखे हिकु हिकु चेहरो हुन में क्लियर ऐं चिटो नज़र ईंदो। तव्हां मुंहिंजा जेकॾहिं के माण्हू जेके अॻे जलसनि में हुया, हिन साल असांजे दरमियान में न आहिनि, ज़मीन जे अंदरि हलिया विया आहिनि, दुनिया मां लाॾाणू करे विया आहिनि, त उहे माण्हू तव्हांखे असांजे वीडियो में महफ़ूज़ मिलंदा। हिन स्टेज में असांजे दोस्त हाजी सोबो ख़ान रिंद साहब वेठो हूंदो हो। अॼु उहो असांजे दरमियान में दुनिया में मौजूदु न आहे, पर असांजे उन वीडियोनि में तव्हां ॾिसंदव त उहो सुभान अल्लाह जूं सदाऊं हणंदे हिन स्टेज ते मौजूदु हो। हिकिड़े साल मूंखे यादि आहे मिस्री ख़ान रिंद असांजे दरमियान में हिन स्टेज ते मौजूदु हो। अॼु हू दुनिया में न आहे, पर असांजे दरमियान में इन्हनि वीडियोज़ जे ज़रिए सां मौजूदु आहे। त हिकिड़ा ज़िंदगी जा यादगार अमल आहिनि। हिन में असां हिक ॿिए खे सुञाणूं था पिया। केतिरा अहिड़ा चेहरा आहिनि दुनिया में मौजूदु आहिनि, पर जलसे में मौजूदु न आहिनि। छो मौजूदु न आहिनि? इहो हिकिड़ो सुवालु आहे। इहो हिकिड़ो सवाल आहे त जेकॾहिं असां शादियुनि में, गमियुनि में, दीनी जलसनि में, प्रोग्रामनि में, दुनिया जे इन उथणी वेहणीअ में सियासत खे इनवाल सम्झी पाण खे हिक ॿिए खां परे कयो, इहा हिकिड़ी जहालत आहे, लाशऊरियत आहे, दीन जे ख़िलाफ़ आहे। केतिरनि माण्हुनि अॼोके हिन जलसे में असांजे महिमान ख़ासि, असांजे इंतिहाई मान वारे साईं जंहिं कोहिस्तान जे धरतीअ ते हिकिड़ो इनक़िलाब जो आवाज़
मज़लूमनि जो आवाज़ ग़रीबनि जो आवाज़ बणिजी उभरियो आहे। अल्लाह साईं उनखे उन्हनि ग़रीबनि जे दुआनि सां जेकॾहिं मथे आंदो आहे, असां उनखे पंहिंजो महिमान बनायो आहे, पंहिंजे महफ़िल जी रौनक बनायो आहे, पंहिंजे महफ़िल जी ज़ीनत बनायो आहे। त किन दोस्तनि खे इहा ॻाल्हि इन हद ताईं वठी वई जो उन्हनि पाण खे हिन दीनी महफ़िल खां, हिन सीरतुन नबी इश्क़ रसूल जे राह खां परे कयो ऐं हुननि पाण त न आया पर ॿियनि खे बि मूं ॿुधो आहे त फ़ोन करे रुकावटूं विधियूं त बाबा जलसे में न वञिजो। बाबा ही जलसो कंहिंजो आहे? दीन जो जलसो आहे। हिते का बि सियासी तकरीर न थियणी आहे, न कंहिंजी थी आहे, कॾहिं न कई आहे। असां पंहिंजियूं सभु तकरीरूं रिकॉर्ड ते मौजूद आहिनि। ॻोठ मोहम्मद याकूब बारीजे जे ॻोठ में थियल असांजा हेतिरा अॻियां जलसा अॼु बि असांजे नेट ते मौजूद आहिनि। ही मुंहिंजो कार्ड तव्हांखे अगरि कंहिंखे खपंदो त ॾींदुमि, सही किथां बि हथु करे सघो था। हिन में मुंहिंजो फेसबुक ऐं यूट्यूब चैनल सभु लिखिया पिया आहिनि। हिननि में स्पेलिंग कंहिंखे ॾुखियाई थींदी हुजे त उन जे ज़रिए खोले तव्हां ॾिसी सघो था। सभु जलसा असांजे रिकॉर्ड ते मौजूद आहिनि, केरु बि ॾिसी थो सघे। असांजे दीनी जलसनि में कॾहिं का सियासत न हूंदी आहे। बाक़ी असां सभु भाइर आहियूं, हिकु ॿिए वटि अची सघूं था, वञी सघूं था। इहे नफ़रतूं असां में शैतान भरियूं आहिनि, जालत भरियूं आहिनि, गुमराही भरियूं आहिनि। इहा असांजी भुल आहे। असांखे पंहिंजे दीनी जलसनि में हिक ॿिए जे लाइ का बि नफ़रत न हुअणु घुरिजे। इन जे करे अॼु असां सोचियो त इन जालत खे कढूं त जीअं असांजे दिलि जा हिक ॿिए जे लाइ नफ़रतूं ख़तमु थियनि। छो त असांजी हीअ स्टेज, असांजी हीअ माइक, असांजो ही आवाज़, असांजो ही पैगाम, असांजो ही प्रोग्राम हमेशह इन ॻाल्हि जी सदा हूंदो आहे त अचो अचो अचो, नंढा वॾा सभु, पढ़ियल अणपढ़ियल, ॻोठाणा शहरी, दरार बकरार, ज़मींदार वापारी ताजिर, सभई ॼणा गॾिजी हिन कोहिस्तान जी धरतीअ खे अमन जी धरती बनायूं, मोहब्बत जी धरती बनायूं। हिते कंहिं बि बुनियाद ते असांखे हिक ॿिए जे शादियुनि गमियुनि मां को कढणु चाहे त असां न निकिरंदासीं। दीनी जलसनि में असांखे हिक ॿिए खां को परे करणु चाहे त परे न थींदासीं। असां हिकु हुयासीं, हिकु आहियूं, हिकु रहंदासीं। असांखे का बि दुनिया जी ताक़त जुदा न करे सघंदी। त इन ई जज़्बे, इन ई नियत, इन ई इरादे, इन ई अज़म, इन ई सोच सां अॼु असां पंहिंजे हिन महफ़िल जो महिमान ख़ास असांजो मोहतरम साईं जनाब मलिक चंगेज़ खान, जंहिंखे अल्लाह साईं जेका कामयाबी ॾिनी आहे, मूं हाफ़िज़ साहब खे चयो त हिकिड़ो नज़म माउ पीउ जे शान में पढ़ो, छो त मूं मलिक चंगेज़ खान जे कामयाबी जो राज़ संदसि माउ पीउ जूं दुआऊं ॾिठियूं आहिनि। कोहिस्तान जे धरती जो ॼायो आहियां, आऊं बि सॼे कोहिस्तान जे झर झंग, ॻोठ गाम, बस्ती वाण, हर हंधि वियो आहियां। हर कंहिंखे मूं ॾिठो आहे, तमामु वेझाई सां ॾिठो आहे। मूंखे हिन वक़्तु कम अज़ कम कोहिस्तान जी धरतीअ ते एतिरो तहज्जुद गुज़ार, एॾो ज़िक्र करण वारो, एतिरो तिलावत करण वारो, एतिरो ख़ुदा खे यादि करण वारो ॿियो माण्हू मुंहिंजे नज़र में कम अज़ कम मूंखे कोहिस्तान जे धरतीअ ते नज़र न आयो आहे जेतिरो मूं मलिक चंगेज़ साहब जे वालिद साईं मलिक बदरुद्दीन खान के ज़िक्र में, फिक्र में ऐं दुआ में, दुरूद में हर वक़्तु अल्लाह जे तवार में ॾिठो आहे। ऐं साईं खे इहो अर्ज़ कंदो पिया आयुसि त साईं तव्हांजे कामयाबी जो हिननि ग़रीबनि जूं दुआऊं ज़रूरु आहिनि, पर हिकिड़ो राज़ माउ ऐं पीउ जूं दुआऊं आहिनि। तव्हां भलारा आहियो, भाग वारा आहियो जो अल्लाह साईं तव्हांखे हिकिड़ो नेक बुज़ुर्गवार वालिद ॾिनो आहे, जिन जे दुआनि सां अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी ॾिनियूं आहिनि। माशाअल्लाह हू पाण त तहज्जुद गुज़ार आहे, नमाज़ी, अल्हम्दुलिल्लाह अहिड़नि नेक वालिदैन जे दुआनि जूं बरकतूं आहिनि। साईं बि तव्हांखे नज़म में ॿुधायो त माउ पीउ जो क़दुरु कयो, उनजो खटोलो जॾहिं तव्हांखे ख़ाली नज़र ईंदो त तव्हांखे अहसासु ईंदो त असांजे लाइ ही केॾी रहमत हुयूं।